जल्दी कुकड़ दी सेठ साहब हुआ कुकड़ छरिया जो मां कुकड़ छा वो तो हूर है हूर तो वारी मोलान के पो दिसंदस जेके तो 10,000 नहीं चजान फिलहाल तू कुकड़ थी सेठ साहब थोड़ो ख्याल कयो सोचो मुझे बादीअ जे हिसाब सां अंदाज़ो लगायो कुकड़ जी केड़ी हैसियत आ मुखे को ढोर ढगो कयो डांद था डांद कुकड़ थी तो हणे बंदूक बाबा बंदूक न बंदूक को जा तो पर पो बेटे जी उम्मीद मुंह न रख दो त मां वाई कुकड़ हां थी कुकड़ जा तो छोटे जगह छारिया से कुकड़ थी बाका बने साथ कूड़ काला पैसा निकल गया साहब ही चाहे मवाली कुकड़ इन मुंह गरीब जा 10,000 खणी पंहिंजे पी जी मिल्कियत समझी अलाए कहिड़ी मोलाइण खे ॾेई छॾिया अथई सेठ साहब खेड़े माण्हूअ खे कुकड़ न पर साइकिल ठाहियोसि साइकिल वाह जी ॻाल्हि वाह मां सीला ली वाह जा थोड़ा कयो थी वनी बस साइकिल थी साहब बाराणी पोती कहे न दोती हाणे माइन जे चवण ते वही मर्दन जी बेइज्जती कंदो त माण्हू छा चवंदव अरे मुंह चए मैं न साइकिल थी या हणे बंदूक थिया तो केड़ी साइकिल छा बिफी थी ट्रिपी थी बिफी थी ते माण्हू थोड़ा चवंदा पंचर भी लगी पया पो जे चओ त चङो थिया थो हलन जी हल हेलो अमीनानी अमीर पीर ते बड़ी हलो कच्चो आ थोड़ो ख्याल सां वाह हलंदा हलो साहब ने की छा थियो तुम सफा यो जमीन में घुतू पे थोने बिफी साइकिल ए तो तमारा छो लगो बे बिफी साइकिल के थी दो बुतो था भाई असा जो दिल पर यार आ मोलाई मावालिया सफा दिल पर थो मुजो पिरी प्यारो थव हिन के न साइकिल न क्यों हिन के जहाज क्यों वहरेवा मुतबर तू तो लालीअ खां वधीक लोटो थी वे अंदर जो खोटो थी वे हथ सां यार खे तो माराई बस कर सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।